अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल मोहब्बत जे माग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अभी असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधायो वेंदो त ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो रांझनि खे होश न ईंदो, पूरे ॻोठ वारनि खे रांझनि परेशान करे छॾींदो ऐं फाइनली तव्हांखे ॾेखारियो वेंदो त जेको आहे होश में अची वेंदो ऐं उनजी अम्मा ऐं उनजो पीउ जेको आहे तमामु घणो ख़ुशि थींदा ऐं ॻोठ वारा सभई ख़ुशि थी वेंदा ऐं चवंदासीं अलाह जो शुक्र आहे जो रांझनि खे होश अची वियो आहे। ॿुधायूं त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो मुजहिरी खे ॿाहिरि ॻोठ वारा छॾींदा ऐं उनखे सां सलाह कंदा त हाणे असांखे इजाज़त ॾे त असां हाणे ॻोठु छॾे वञूं, ऐं हिते न वस्ते थी न कुझु आहे, असां हिन मुसीबत में हाणे वधीक नथा रही सघूं। होॾां वरी तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे में तमामु जल्द वस थियण वारी आहे। जी हा दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं हिते वस थींदी ऐं ॻोठ वारा तमामु घणो ख़ुशि थींदा ऐं ॻोठ में तमामु घणो मज़ो थी वेंदो। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त हर हिकु माण्हू ख़ुशी मां जेको आहे झूमंदो ऐं डांस वग़ैरह कंदो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ नई एपिसोड में बि पालू कपिड़ा खाइण खां कोन मुड़ंदो ऐं उनजो पीउ उनखे बेइज़तूं कंदो ऐं चवंदसि त तो असांजी इज़त में छॼियो छा आहे ऐं उनखे कुटकणो कढंदो। ऐं होॾां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में अञा वधीक मज़ो थियण वारो आहे। ईंदड़ कुझु किस्तनि खां पोइ मज़ो वधी वेंदसि। जीअं हाणे तव्हां ॾिसो पिया त अॻे किस्तनि जे निस्बत में हाणे घणो मज़ो थी वियो आहे, अञा वधीक मज़ो थी वेंदो कुझु ॾींहंनि खां पोइ। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।